हिन वक़्तु अकबर खान तमामु गरम थी चुको आहे। हुन सिर्फ़ु तव्हांखे बल्कि मूंखे बि पंहिंजो दुश्मन सम्झे थो ऐं अॼु मूं तरफ़ अची हुन ऐलान जंग कयो आहे। हाणे हुनखे डर न जो, न त सभिनी जे लाइ मसइलो पैदा कंदो। अकबर खान खे कॾहिं बि डर न ॾियूं आहे, पर छा कयूं, दरिया खान ॻिची में पइजी वियो हो। जिन मूं मथां हमिलो कयो, दरिया खान उन्हनि खे पनाह ॾियो वेठो आहे। असां त इहो था सोचूं त अॼु राति वञी दरिया खान खे अहिड़ो सबक़ सेखारे अचूं, कॾहिं बि कंहिंजे मसइले में टंग न अड़ाए। दरिया खान सिधो माण्हू आहे ऐं यारनि जो यार आहे। जेकॾहिं असां सभई उन वटि ॻाल्हियुनि लाइ हली वेंदासीं न त हू असांजी इज़त कंदो। छोटो मंसूर खान सही थो चए। असांजी पहिरीं अकबर खान सां दुश्मनी हले पई, असांखे हाणे दरिया खान सां फिटाइणु न खपे। सिर्फ़ु तव्हांजी अकबर खान सां दुश्मनी न आहे, पर जाबिर बि आज़ादु वते तो घुमंदो ऐं जिन तव्हांजे मथां हमिलो कयो इहा जांच कयो त किथे को घर जो दुश्मन पैदा त न थियो आहे। छोट असां अॼु राति ई हली हाशिम खे ॿधी त खणी था अचूं, पोइ इहे मुराद ऐं शेरल वारा पाण हिते अची पेश थींदा त पोइ असांखे दरिया खान मथां हमिलो करण जी कहिड़ी ज़रूरत आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।